अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून। सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बलग़ना रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिक़ुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दुरूद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मोहतरम अजीज़ बुजुर्गों, मुअज़्ज़ज़ मुसलमान भाई, सब खां पहिरियां असां सभिनी खे अल्लाह तबारक व तआला जो शुक्र ऐं एहसान मञणु खपे। हिन ॻाल्हि ते जो अल्लाह ताला असां तव्हांखे मुसलमान जे घर में, मुसलमान माउ पीउ जी गोद में ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जो कलमो ॾेई मोकिलियो। ईमान सभ खां वॾी नेमत आहे। ऐं अल्लाह तबारक व तआला असांखे रमज़ानुल मुबारक जे बाबरकत महीने में रोज़ा रखण, हाफ़िज़नि जे पोयां बि अल्लाह जे कलाम खे ॿुधण जी तौफ़ीक़ बख़्शी। इन ॻाल्हि ते बि अल्लाह ताला जो शुक्र ऐं एहसान कनि ऐं मुबारकबाद जी मुस्तहिक़ आहे उहो हाफ़िज़ क़ुरान जंहिं अलहम्दो खां वठी वन्नास ताईं हिन मस्जिद में अल्लाह जो कलाम ॿुधायो। ऐं मुबारकबाद जा मुस्तहिक़ आहिनि उहे जमात जा साथी जिन क़ुरान पाक खे ॿुधियो। वॾी सआदत। दुनिया जूं नेमतूं त इंसान ते अल्लाह तबारक व तआला जूं बेइंतिहा लामुतनाही लामहदूद आहिनि, पर जेके अल्लाह जूं दीनी नेमतूं आहिनि उन्हनि में कलमे खां पोइ, ईमान खां पोइ जेका वॾे में वॾी नेमत आहे उहा क़ुरान पाक जी। क़ुरान पाक जी नेमत सभ खां वॾी नेमत।
जो तो कुरान करीम अल्लाह जो कलाम है। हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो तो अल्लाह तबारक व तआला चवे थो, अल्लाह ताला फरमाए छा अल्लाह ताला फरमाए थो, अल्लाह ताला फरमाए थो त फज़्लु कलामिल्लाहि अला साइरि कलाम, अल्लाह जे कलाम जी फजीलत है, उन जो रुतबो है, उन जो मर्तबो पूरी मखलूक सब पूरन कलामन ते दुनिया जे सभी कलामन ते एतरो वडो आहे का फज़लिल्लाहि अला खल्क़ि, जी अल्लाह तबारक व तआला जो मर्तबो पंहिंजी पूरी मखलूक ते जेडो वडो आहे। कुरान पाक जो मर्तबो ऐं मकाम सभी कलामन ते एडो वडो, अंदाज़ो करियो असां, सोचियो असां, पंहिंजे दिल में झांकियो असां तो अल्लाह तबारक व तआला जो मर्तबो, उन जो फजीलत, उन जी वडाई, उन जी किबरियाई, उन जी जलाल, उन जी कुदरत कामिला मखलूक खां केडी वडी, जंहिंजे लाइ असीं सोचे तसव्वुर असांजो कोन थो करे। एडो अल्लाह जो मखलूक ते मर्तबो, जेडो मखलूक ते अल्लाह जी ज़ात जी फजीलत है, उन जो मर्तबो है, एडो मर्तबो अल्लाह जे कलाम जो है, बाकी कलाम तो एडी वडी फजीलत वाली शय जने अल्लाह तबारक व तआला असां के ॾिनी आहे तो असां के घुर्जे तो उन जो कदर कुरान पाक जो कदर ऐं कुरान पाक जो कदर छाए, सब खां पहिरीं ये ॻाल्हि आहे त असां अल्लाह जे कलाम खे पढ़, उन जी तिलावत तमामु घणे खां घणे, हिकिड़ो माण्हू जेकॾहिं तिलावत कंदे कुरान पाक जी हिकिड़ो हरफ पढ़े तो हदीस पाक में अचे तो उनखे 10 नेकी मिले। ऐं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो तो आऊं नथो चवां त अलिफ लाम मीम हिकिड़ो हरफ आहे, बल्कि अलिफ जुदा हरफ आहे, लाम जुदा हरफ आहे ऐं मीम जुदा हरफ आहे, यानी हर हरफ जे बदले में 10 नेकी, जंहिं फ़क़त अलिफ लाम मीम चयो आहे 10 नेकियूं उन जे अमाल नामे में लिखिजी। ऐं फरमाइनि था उलमा इकराम त इहा फज़ीलत आहे उन माण्हू जे लाइ जेको कुरान पाक जी तिलावत वेही करे, जेको माण्हू नमाज में कुरान पाक पढ़े तो ऐं उहो जेकॾहिं वेठे वेठे कुरान पढ़े, वेठे वेठे नमाज पढ़े तो उन में कुरान पढ़े तो हर हरफ जे बदले में 50 नेकी, ऐं जेकॾहिं क़ियाम जी हालत में बीठे बीठे कुरान पढ़े तो हर हरफ जे बदले में 100 नेकी नमाज जी हालत। जेके अल्लाह तबारक व तआला तौफीक बख्शी नमाज अलहम्दो खां वठी वरनास ताईं सॼो कुरान पढ़ण ऐं ॿुधण ऐं बीठे बीठे तरावीह ऐं रमज़ानुल मुबारक जूं बरकतूं ऐं उन जी रहमत खे उन सां मिलाइजे त केॾो वॾो मक़ाम ऐं मर्तबो अल्लाह तबारक व तआला उन माण्हू खे बख़्शे। इहो कुरान पाक जी तो कुरान पाक जो पहिरियों कदर ही आहे जो असां कुरान पाक जी तिलावत तमामु घणे खां घणी
रमज़ान अल मुबारक जो महीनो केॾो बाबरकत महीनो, जंहिंजूं फज़ीलतूं तव्हां उलमा इकराम खां ॾींहुं राति ॿुधो पिया, केॾियूं उन में रहमतूं अल्लाह जे तरफ़ां, केॾा उन में सवाब अल्लाह जे तरफ़ां रखिया। हेॾी वॾी फज़ीलत हिन महीने खे बाक़ी महीननि खां मिली। महीना ॿिया बि यारहं, पर रमज़ान अल मुबारक खे बरकत हीअ हेॾी फज़ीलत जेका मिली आहे, वजह उन जो हीअ आहे त उनज़िल फ़ीहिल क़ुरान, छो त हिन में क़ुरान पाक, यानी रमज़ान जी हेॾी बरकत ऐं फज़ीलत हिन जे करे आहे जो हिन में क़ुरान नाज़िल। लैलतुल क़द्र जी फज़ीलत केॾी असां खैरु मिन अल्फ़ शहर, 1000 महीननि खां हिकिड़ी रात उन जी इबादत जो एॾो वॾो सवाब। तनज़्ज़लुल मलाइकतु वरूह, अल्लाह जा मलाइका लही करे पूरी ज़मीन ते फिरन पिया। एॾी वॾी फज़ीलत लैलतुल क़द्र खे मिली। वजह उन जी आहे जो निस्बत उन जी बि क़ुरान सां आहे। इन्ना अंज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र, क़ुरान इन लैलतुल क़द्र में नाज़िल थियो आहे, उन जे करे उन खे फज़ीलत। त जेकॾहिं कंहिं ॾींहं खे, कंहिं महीने खे उन जी निस्बत जेकॾहिं क़ुरान पाक सां थी वञे थी त उन खे अल्लाह जी ज़ात वटि एॾो मर्तबो ऐं मक़ाम मिले। उहो ॾींहुं ऐं उहो महीनो बाबरकत थी वञे। त पोइ सोचियो त जेकॾहिं असांजी निस्बत क़ुरान सां गॾु, छा फज़ीलत हूंदी उन बानी जंहिंजे दिलि में अल्लाह तबारक व तआला क़ुरान खे महफ़ूज़, छा फज़ीलत आहे उन माण्हू जी जेको ॾींहुं राति अल्लाह जे कलाम जी तिलावत करे, छा क़दुरु हूंदो अल्लाह जी ज़ात। अज़ीम नेमत है कुरान पर। हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जेको मानू कुरान जे तिलावत जे मशगूली जे करे, कुरान जी तिलावत में इतरो मशगूल है, सुबह शाम दी रात जेडी माल उनके वक्त मिले तो कुरान पाक पढ़े। उन मशगूली जे करे बाकी जिक्र भी कोन तो करे सके। कुरान जे मशगूली जे करे उनके दुआ घुरण जो मौको कोन तो मिले। अल्लाह तबारक व तआला फरमाए तो उनके कुरान जे मशगूली जे करे आऊं उन ज़ाकिरीन का वधिक सवाब दी ऐं उन जे दुआ घुरण वारन के जेको कुछ दुआ जे ज़रिए दी आऊं उनन के हिन के उन का वधिक अता कर बगैर दुआ घुरण, बगैर जिक्र करण जे ज़ाकिरीन, बगैर दुआ घुरण जे उहे फज़ीलतूं जेके दुआ जो उहे तव्हां खे मिलनि। वजह उन जी इहा त ही मुंहिंजे कलाम सां मशहूर आहे। अजीज दोस्तों और मुसलमान भाई, अर्ज करण जो मकसद ये है त असां के वध खां वध अल्लाह जे कलाम जी तिलावत ऐं उनखे जेके नाहिन सिखियल उनखे सिखा। खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमह। असां दुनिया में भलो उनखे चवंदा आहियूं जंहिं वटि दुनिया हुजे। असां भलो उनखे चवंदा आहियूं जेको ॾाहो हुजे, अकुलमंद हुजे। भलो उनखे चवंदा आहियूं जंहिंजा ताल्लुकात वधीक अले कहिड़ा कहिड़ा असां वटि मेयार भले। पर हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सनद ॾिनी आहे त खैरुकुम मन तअल्लमल क़ुरान व अल्लमह। जेकॾहिं को माइट पंहिंजे बच्चे के चवे, औलाद के चवे, कंहिं हिकिड़े पुट के चवे त तूं बाक़ियनि खां भलो त उहो ख़ुशि थिए। जेकॾहिं को उस्ताद पंहिंजे शागिर्दनि मां हिकिड़े के चवे त तूं सभिनी खां भलो उहो ख़ुशि थिए। जेकॾहिं को ऑफिसर पंहिंजे मुलाज़िम के चवे त तूं सभिनी मुलाज़िमनि खां भलो त उहो ख़ुशि थिए। जेकॾहिं बादशाह पंहिंजे रैयत मां कंहिं हिकिड़े के चवे त तूं सभिनी खां भलो त उहो ख़ुशि थिए। ही हुजूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफां महबूब जे तरफां इहो सनद आहे त सभ खां भलो उहो जेको क़ुरान पढ़े।
उनजे करे असांखे घुर्जे त असीं उन्हनि भलनि मां जेके हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो सहाबा छा तव्हां मां को माण्हू हिन ॻाल्हि खे पसंदि करे थो जो तव्हांखे एतिरो नफ़ो थिए जो तव्हां बुतहान ऐं अक़ीक़ जी वादियुनि में वञी करे उते बाज़ार में वञी करे ॿ उठ ख़रीद करे हलाल तरीक़े सां बग़ैर कंहिं क़तर में हलाल तरीक़े सां तव्हांखे एतिरी माल में नफ़ो थिए जो उन पीढ़ीअ में वञो जीअं तव्हांजे सलामकोट में उठनि जी पीढ़ी लॻंदी आहे तीअं बुतहान ऐं अक़ीक़ मदीने जे भरिसां उठनि जी पीढ़ियूं फरमायो त उन्हनि पीढ़ियुनि में वञी को माण्हू ॿिनि उठनि जेतिरो कमाए ऐं उते ॿ उठ ख़रीद करे छा तव्हां मां को माण्हू इन ॻाल्हि खे पसंदि करे थो साहब अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सां हर हिकिड़ो पसंदि करे हर हिकिड़ो चाहे थो त मूंखे हफ़्ते में एतिरो नफ़ो थिए जो आउं ॿ उठ ख़रीद करे सघां हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साहबा खे त इन्हनि ॿिनि उठनि जो नफ़ो हासिल करे ऐं ॿ उठ ख़रीद करण खां बहितर उहो माण्हू आहे जेको ॿ क़ुरान जो आयत भलो वजह साफ़ ज़ाहिर दुनिया जी नेमत उठ जी सूरत में हुजे या पैसनि जी सूरत में हुजे या दुनिया जी नेमत बादशाही जी सूरत में छो न हुजे केॾी बि वॾी नेमत छो न हुजे केॾी बि वॾी आसाइश छो न हुजे पर उन जी ऐं तुंहिंजे विच में जुदाई या त उहा नेमत तोखे छॾे वेंदी या त तूं यकीनन उनखे छॾे मौत जे मुंहं में हले हमेशह तोसां गॾु कोन पर जंहिं हिकिड़ो दफ़ो कुल हू अल्लाहु अहद चयो हिकिड़ी आयत क़ुरान पाक जी पढ़ी आहे बस हाणे हिन ऐं उन जे विच में काई जुदाई कोन्हे क़ब्र में बि तोसां गॾु इहा आयत हलंदी ऐं क़यामत में उनजे करे यकीनन उन्हनि दुनिया जी बाक़ी नेमतुनि खां ऐं आसाइशुनि आराम खां हिकिड़े लफ़्ज़ क़ुरान पाक जी अहमियत पूरी दुनिया जी बादशाही खां वॾी अजीज दोस्तों मुसलमान भाइयों हेॾियूं वॾियूं नेमतूं अल्लाह जी तरफ़ां जेके असांखे मिलियल असांखे घुर्जे थो उनजो क़दुरु पंहिंजे दिलि में उन एहसास खे उन ज़मीर खे जाॻाई असां फ़क़ति इन नियत सां न अचूं त मौलवी छा थो चवे असीं रुॻो उनखे ॿुधूं असां पंहिंजे एहसास खे ज़िंदा करण जे लाइ लाज़मी आहे अॼु असांजी मजलिसूं ऐं महफ़िलूं जेकी दीनी उन में भी इहा शइ इन शइ जी कमज़ोरी आहे ॿुधण वारा फ़क़ति ॿुधण जे लाइ अज़ीज़ दोस्तों ऐं मुसलमान भाई जीअं नमाज़ जे लाइ वुज़ू शर्त आहे तीअं अमल जे लाइ ॿुधण शर्त जहिड़ो वुज़ू बाकमाल ओड़ी नमाज़ बाकमाल तीअं ॿुधण वारो जहिड़ी भली नियत खणी ईंदो अल्लाह जी तरफ़ां उनखे तौफ़ीक़ कोन कंदो हिननि मजलिसुनि जे लॻाइण जो मक़सद ई इहो आहे त असांजो एहसास ऐं असांजो ज़मीर ज़िंदा थिए असां में उहा शइ पैदा थिए असांजे अंदर में उहा शइ अचे त वाक़िअतन इहा हेॾी वॾी नेमत आहे ऐं असां उनजी बेक़दरी करे रहिया आहियूं त क़ुरान पाक जो सभ खां पहिरियों क़दर इहा त उन क़ुरान पाक खे सिखी करे उनखे पढ़जे वञी तिलावत जेके क़ुरान पढ़ियल आहिनि उहे त हूअं बि पढ़नि पर जेके नाहिनि पढ़ियल सभ खां पहिरीं त उहे सिखनि पंहिंजी 24 कलाक जी ज़िंदगी मां अध कलाक पंहिंजे मस्जिद जे हाफ़िज़ ऐं आलिम ऐं कारी उन उस्ताद सां उन सां अची करे उन वटि अची सिखनि असां दुनिया जूं डिग्रियूं हासिल करे सघूं था छो नथा क़ुरान पढ़ी सघूं दुनिया जी बाक़ी सभु शयूं सिखी सघूं था छो नथा क़ुरान यकीनन सीखी सघूं था फ़क़ति असांजो एहसास उन तरफ़ ज़िंदा थिए ऐं जेकॾहिं हू सफ़ा नथो करे सघे त कम अज़ कम जंहिंखे नमाज़ जूं जेके सूरतूं यादि आहिनि तिलावत जी नियत सां सुबुह जो ज़रूरु उनखे क़ुरान पाक तिलावत जी नियत सां जेके सूरतूं यादि त सभ खां पहिरीं इहा शइ आहे त असां क़ुरान पाक खे सिखी करे पढ़ूं
ॿियो क़ुरान पाक जो क़दर ही आहे त असां क़ुरान पाक खे सम्झो। तो कुरान चवे छा तो एडी वडी नेमत जेका अल्लाह तबारक व तआला मोकली आहे, एडी वडी अजीम शय जेका अल्लाह से असा के दिनी है, उनमें आए छा? कुरान चवे छा तो कुरान जो मुतालबो केरो है, उन जा अहकाम केड़ा है, केन गालिन का रोके तो केड़न शयन जो हुकुम करे। अजम शयन का मुसलमान वाकिफ है। केडी न कमजोरी आई असा मुसलमान जी है जो कुरान जेडी नेमत अल्लाह जो हुकुम असा जे सामू जे ऐसी समझो ही न तो चवे सा आए अल्लाह जो हुकुम पर चवे उन जे करे कुरान पाक के तर्जुमे जा कुरान बिलन उन ते दिसी उन जे तर्जुमे मतलब के समझी जेको असा के समझ में न अचे मस्जिद जे आलम का मदरसे में उनका पूछो तो ये कुरान छा तो चवे ही मुझे समझ में बी शय या है त असा कुरान पाक के समझो उन जे हुक्मन के समझो ए टी शय जेका मेन वो या तो उन ते अमल उन ते अमल करने की कोशिश करी। अल्लाह साईं जा केड़ा हुक्म कुरान में केड़िन शयन का रोके तो उन ते अमल करने की कोशिश कर। जिंदगी इंसान जी जिते गुजारीदा उते गुजरी है। उन जो मिसाल बर्फ जे मिसल बर्फ जो गंडो खणी इते जे कने रखी सजीदा सी फर्श ते तो बर्फ जो कम गरण गरी करे खत्म थी वनी। तुजी मर्जी है तो उनके जग में विझंदे ए फायदो हासिल कंदे तो पानी थदो करे पींदे जेकर न तो बर्फ के तो रखी जन पानी करे पाजी जिंदगी ही है हिन जो कम खत्म थी जेका तुझी मुकर्रर थलाए वो खत्म थी वनी वनी डी वजन पे महीना वजन पे साल वजन पे जिंदगी वजे ए गुजरी वई ये गुजरी वई। मर्जी है तू मस्जिद में गुजारी चाहे बाजार चाहे रोजन सा गुजारी चाहे बेरोजा तो गुजारी चाहे अल्लाह के हुक्मन के मुताबिक गुजारी या न गुजारी बिनी सूरत में उन जो कम गुजरी वजना उन जे करे वा गुजरी दी असा के घुर्जे त जेका असा जी अल्लाह तबारक व तआला की तरफा अमानत के तौर पे जेका जिंदगी हयाती मिलल है उन जो कदर करियो ए उन के अल्लाह के हुक्म के मुताबिक गुजार की कोशिश ए इन कुरान जो भी कदर ही है त असा इन जे हुक्मन के फैलाई पूरी दुनिया तक पहुंचाई पेंजे मुआशरे में पहुंचाई पेंजे पाड़े में पहुंचाई पेंजन बच्चन के कुरान पाक की तालीम उनन के अल्लाह के हुक्मन जे तरफा यो कुरान पाक जो कदर हन इयो तो ये कुरान पाक जा कदर इन के समझण पढ़ण समझी करे पढ़ण उन जे हुक्मन ते अमल करने की कोशिश करन ए बाकी इंसान ताई उन जे हुक्मन के पहुंचाए पर असा जो शैतान ए असा जो नफ्स इन बिनी जे विच में हाइल ये रमजानुल मुबारक जो बाबरकत घड़ियों हैं उन जा जेके दी अल्लाह तबारक व तआला अता कया या रमजानुल मुबारक जा रोजा अता कया ही अल्लाह तबारक व तआला साए तवा के ट्रेनिंग जे लगे हिकड़ी अल्लाह तबारक व तआला जी हुआ मखलूक है जे मज फकत नेकी जो बातो उनमें गुनाह जो तसव्वुर उनन जी फितरत ने जिबिलत में वो शय रखे नहीं जी मलाइका ला यअसून अल्लाह मा अमरहुम व यफअलून मा युमरून ओ के हुक्म जी नाफरमानी कोंदा कन जेको हुक्म मिलेला उन ते अमल कंदा उन में रखेली हुआ
जेके रुको जे ला पैदा कया आहिनि उहे रुको नहीं है, जेके सजदे जे ला पैदा कया विया आहिनि उहे यको सजदे छॾ। किरामन कातिबीन जो कम ही लिखण वका सवाइ ॿी का शइ उन्हनि खे सम्झ ई फ़क़त नेकी में अल्लाह जे फरमान ये मलकूती सिफ़त ऐं ॿी उहा मख़लूक़ आहे जंहिंमें हैवानियत आहे फ़क़त खाइण पीअण ऐं पंहिंजे ख़्वाहिशात ते अमल कर बस जीअं जानवर उहे फ़क़त उहो ई सम्झनि था, उहो ई उन्हनि जो अक़ल आहे, उहा ई उन्हनि जी ज़िंदगी आहे, उहा ई उन्हनि जी दुनिया आहे। उन खां सवाइ ॿी का शइ उन्हनि जे फितरत में रखियल ई। पर ही इंसान जेको आहे ही उहा मख़लूक़ आहे जंहिंमें ॿई शइ मलकूती सिफ़त में रखियल आहे, फरमान बरदारी कर, जंहिंमें हैवानियत वारी सिफ़त में रखियल आहे, पंहिंजे ख़्वाहिशात जे पोयां टोड़ण वारी ॿई शयूं हिन में रखियल। ऐं अल्लाह तबारक व तआला चाहे त इंसान पंहिंजो पाणनि ते मथां मलकूती सिफ़त खे ग़ालिब रखे। हैवानियत जेका सिफ़त आहे उहा ख़त्म कोन थी, उहा उनजी फितरत में केॾो वॾो वली थी वञे, पर उन में उहा सिफ़त जेका अल्लाह जे तरफ़ां रखियल आहे उहा हूंदी। अल्लाह से चाहे तो उहा मख़लूक़ थी, वो हैवानियत वाली सिफ़त जेका असां में रखियल आहे उहा मग़लूब थी ऐं मलकूती सिफ़त ग़ालिब थी। अल्लाह तबारक व तआला रमज़ानुल मुबारक जा रोज़ा इन जे लाइ पोइ इंसान जे अंदर में इन मलकूती सिफ़त ऐं उन हैवानी सिफ़त जी पाण में जंग थी। नफ्स चाहे पियो तो उंज लगी है पानी, नफ्स चाहे पियो तो भूख लगी है मानी, नफ्स तो जो चवे पियो तो तोखे केर कोन पियो ॾिसे तूं पानी पी सके, पंहिंजी ख़्वाहिशात जे मथां अमल करे सके, नफ्स पंहिंजो कमु करे ऐं हू मलकूती सिफ़त जेका इंसान जे अंदर आहे उहा तोखे चवंदी बि त कॾहिं बि ये अल्लाह जो हुकुम है, तू रोजे में रोजे की हालत में यो करण अल्लाह की नाफरमानी है, यो कबीरो गुनाह है, कतानियो न ये टी सजो इनन जी जेका पाण में जंग हलदी है, नतीजतन शाम जो वजी करे मलकूती सिफ़त ग़ालिब थी। रोज़ो जने पूरो कबो ये रोज़ानी जे बुनियाद ते उनन जी ट्रेनिंग हलदी है, रोज़ा ते बिनी सिफ़तुन जो पाण में झेड़ो ऐं जंग जने पूरो रमज़ान मुबारक अहिड़े नमूने सां माण्हू गुज़ारे जो हू 30 रोज़ा रखे ऐं पंहिंजी उन मलकूती सिफ़त खे पंहिंजो पाण जे मथां ग़ालिब करण जी कोशिश कंदो महीनो पूरो। तॾहिं अज़ ख़ुदि उहा नफ़सानी ख़्वाहिशात या हू जेका हैवानियत वारी सिफ़त आहे उहा मग़लूब थी वेंदी आहे ऐं मलकूती सिफ़त उन जे मथां ग़ालिब थी वेंदी आहे। ऐं इहो ई अल्लाह तबारक व तआला चाहे थो, उन जे करे ई अल्लाह तबारक व तआला रोज़े जे बारे में फरमायो लअल्लकुम तत्तक़ून, तव्हां मुत्तक़ी इहो ई हूंदो आहे जंहिंजी मलकूती सिफ़त ग़ालिब। त ही रमज़ानुल मुबारक जा जेकी असांखे ॾींहं अल्लाह तबारक व तआला ॾिना आहिनि उहे इन जे लाइ ॾिना आहिनि त असां पंहिंजी उन नफ़सानी ख़्वाहिशात ते कंट्रोल करणु सिखूं, शैतान जी शैतानत के कंट्रोल करणु सिखो ऐं अल्लाह जी रहमत की तरफ दौड़ी। दुनिया में जिए शैतान जी शैतानत आम है, हर गली में हर मोहल्ले में, हाँ तो मोबाइल की सूरत में हर केसे में जी शैतान जी शैतानत आम है, करोड़ा मरतबा अल्लाह जी रहमत उन खां वधीक आम। जिया हुआ छिके पई पंहिंजो पाण जे तरफ तीअं अल्लाह जी रहमत छिके पई पंहिंजो पाण खे पंहिंजो पाण जे तरफ पंहिंजे रज़ा जे तरफ जन्नत जे तरफ। फ़क़त असांजे कदम खणण जी देर आहे, असां तरफ उन तरफ वधूं, उन तरफ पंहिंजो कदम वधायूं, अल्लाह जी रहमत ज़रूर मानेगी। अल्लाह जे दर ते माण्हू हाज़िरी ॾे तो अल्लाह जी दरबार में जरूर उनकी कबूलियत थी। अजीज दोस्तों मुसलमान भाई अर्ज करण जो मकसद ही है कि ये कुरान पाक जी जेका नेमत अल्लाह तबारक व तआला असांखे ॾिनी आहे
असां उन जो क़दर उन्हनि हाफ़िज़नि जो क़दर करियूं जिन जे सीननि में अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक खे महफ़ूज़ कयो। अल्लाह जा नेक माना अहिड़ा बि गुज़रिया आहिनि क़ुरान जे तरफ़ त खयो पर कंहिं हाफ़िज़ जे तरफ़ बि पेर कोन कंदा चवंदा त हिन जे सीने में अल्लाह जो कलाम उन जो क़दर उन जे ज़रूरियात जो ख़्याल जीअं असां पंहिंजे घर जे ज़रूरियात जो ख़्याल रखूं ये पंहिंजे मस्जिद जे इमाम उन हाफ़िज़ उन आलिम जंहिंजे पोयां पी करे तूं अल्लाह जे दरबार में हाज़िरी ॾींदे। ॾिसो दुनिया जो दस्तूर आहे हिकिड़ो माण्हू जेकॾहिं तव्हांखे कंहिं ऑफिसर सां मिलाए कंहिं मिनिस्टर सां कंहिं वज़ीर सां कंहिं MP सां कंहिं MNA सां वज़ीर आला सां तव्हांखे को मिलाए जो तुझो कम फलानी ऑफिस में आऊं तो असां गॾिजी हलां तो DC सां तो आऊं तो मिलाए और DC ऐं तुंहिंजे विच में उहो राबितो कराए असांजी दिलि में उन माण्हू जो क़दुरु हूंदो आहे यार हिन माण्हू मुंहिंजो ही कमु कयो ही तव्हांजो इमाम ऐं ही हाफ़िज़ ऐं ही आलिम तव्हां ऐं अल्लाह जे विच में राबितो कराए हिन खां वॾो कंहिंसां राबितो दुनिया जो को बि माण्हू एॾो वॾो राबितो कराए कोन उनजे करे असांखे घुरिजे त उन जो बि क़दुरु कयूं उन जी इज़त पंहिंजे एहतराम पंहिंजे दिलि में रखूं उन जे ज़रूरियात जो ख़्यालु रखूं इहो बि क़ुरान जो त जेकॾहिं असां अहिड़े नमूने सां ज़िंदगी गुज़ारी त पोइ जेकॾहिं कंहिं ॾींहं खे क़ुरान जे निस्बत जे करे फ़ज़ीलत मिली सघे जेकॾहिं कंहिं महीने खे क़ुरान जे निस्बत जे करे फ़ज़ीलत मिली सघे थी त पोइ असां ऐं तव्हां मां हर हिकिड़े खे क़ुरान जे निस्बत जे करे अल्लाह जी रज़ा ऐं उनखे फ़ज़ीलत मिली फ़क़ति असां ऐं तव्हां में इहा कमज़ोरी आहे जो असां पंहिंजे अंदर खे जॻायूं कोन असां पंहिंजे एहसास खे जॻाई त वाक़िअतन हिकिड़ी हक़ीक़त आहे जेका असीं परे थी था वञूं अज़ीज़ दोस्तो पंहिंजे औलाद खे दीन जी तालीम ऐं क़ुरान जी तालीम सां आरास्ता ऐं वाबस्ता इहो ख़ुसूसी तव्हांखे तव्हां सोचींदा हूंदा तो दुनिया जी डिग्री ऐं उन जी नौकरी जेकॾहिं उन वटि न हूंदी त हू ग़रीब थी हू बुखियो थी सब खां पहिरीं त इहा शइ आहे वमा मिन दाबतिन फिल अर्ज़ि इल्ला अला अल्लाहि रिज़्क़ुहा जेको पूरी मख़लूक खे खाराए माकोड़ी खां वठी करे हाथे ताईं सभिनी जे रिज़्क़ जो जंहिंजे ज़िम्मो आहे बाज़ार जे कुतनि खे खाराए थो छा उहो अल्लाह जे कलाम जे तरफ़ अचण वारे खे छॾे ॾे सब खां पहिरीं त इहा सोची असांजे तवक्कल ऐं असांजे ईमान जे ख़िलाफ़ दुनिया में तव्हां ॾिसो त कई डिग्रियुनि वारा बेरोज़गार ऐं कई बग़ैर डिग्रियुनि वारा अमीर तरीन माण्हू भले तव्हां उन्हनि खे दुनिया जी डिग्री ॾियो भले तव्हां उन्हनि खे दुनिया जी तालीम असरी ॾियो ता त दुनिया में इज़त सां ज़िंदगी गुज़ारे पर उनखे क़ुरान खां ऐं उनखे दीन जी तालीम खां महरूम छो त हू तव्हांजी गोद में पहिरीं मुस्लमान थी पैदा थियो आहे उन खां पोइ बि उनखे उन जे तरफ़ राग़िब कयो ॿिए नंबर जी ॻाल्हि त जेकॾहिं हू ग़रीब थी बि गुज़रियो त इहा ॻाल्हि क़यामत जे ॾींहुं नुक़सान कोन ॾींदी जेकॾहिं तुंहिंजो औलाद ऐं तुंहिंजो नस्ल ग़रीब थी गुज़री वियो इहा शइ उनखे क़यामत ऐं क़ब्र में नुक़सान कोन ॾींदी पर जेकॾहिं दीन खां परे थी गुज़री आयो त इहा शइ उनजी क़ब्र ऐं क़यामत खे ख़राब कंदी ऐं तुंहिंजे लाइ दुनिया ऐं आख़िरत में वबाल अज़ीज़ दोस्तो उनजे करे ऐं दुनिया में हिन वक़्तु जेको माहौल आहे तव्हां ॾिसो पिया जेके तव्हां मां वॾा हूंदा उहे सम्झंदा हूंदा अॼु खां 5-10 साल पहिरीं जेको दुनिया जो माहौल जेको इज़त ऐं हया वारो माहौल तव्हां ॾिसंदा हूंदा त रोज़ानू जो बुनियाद बेहयाई कुफ्र जंहिं सूरत में अचे पियो असांखे घुर्जे त पंहिंजे नस्लनि खे इन्हनि शयुनि खां बचाईंदो
जो बेहयाई जे सैलाब में वही न वही, कुफर जे सैलाब में वही न वही। असां उन्हनि खे एतिरो ज़रूर दुनिया जी दीन जी तालीम कुरान जी तालीम ॾियूं जो हू पंहिंजे ईमान जी हिफ़ाज़त करे सघे, पंहिंजे दीन जी हिफ़ाज़त करे सघे। उनजे करे अज़ीज़ दोस्तो मुस्लमान भाइरो, कुरान जे क़द्र मां हीअ शइ आहे त असां पंहिंजे नस्लनि खे कुरान जे तरफ़ मुंतक़िल कयूं, उन तरफ़ उन्हनि खे मंसूब करियूं, उहा राह उन्हनि खे ॾेखारियूं। अल्लाह जी ज़ात उन्हनि खे बुख कोन पाए। अजीज दोस्तों मुसलमान भाइरों, ही मजलिसूं ही महफ़िलूं बाबरकत ये इन जे लाइ लगाई वञनि थियूं त असांखे दिल में कुरान पाक जो क़द्र पैदा थिए। जंहिं कुरान के असां सॼे रमज़ान में ॿुधो आहे उन जो क़द्र दिल में पैदा थिए, उन कुरान जे मथां हुक्मनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ पैदा थिए। तो सब जना इंशाअल्लाह ताला नियत करो था तो कुरान पाक जो कदर कंदासीं इंशाअल्लाह ताला, कुरान जे अहकाम ते अमल करण जी कोशिश कंदासीं इंशाअल्लाह, कुरान वारन जो कदर कंदासीं इंशाअल्लाह ताला, ऐं पंहिंजे औलाद के पंहिंजे नस्लन के दीन जे तरफ़ कुरान जे तरफ़ आणींदासीं इंशाअल्लाह ताला। इहा शइ जेकॾहिं असां में अची वई त असांजे लाइ कामयाबी जो सबब बची वेंदो इंशाअल्लाह। बाक़ी ही मजलिस जेका रमज़ानुल मुबारक जे करे बाबरकत आहे, रमज़ानुल मुबारक जे करे भी बाबरकत है, कुरान पाक जे ख़त्म जे करे भी बाबरकत है। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु, हज़रत अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾिसंदा हुआ त मस्जिद नबवी में जेकॾहिं को माण्हू कुरान पाक जी तिलावत करे पियो रोज़ानी जे बुनियाद त कंहिं माण्हू जे ज़िम्मे लॻाईंदा हुआ त जॾहिं ही आख़िरी सिपारो पढ़े तॾहिं मूंखे ॿुधाए, जॾहिं हू आख़िरी सिपारो पढ़ंदो उनजो इतला कंदा त अची करे उनजे भरिसां वेही। इन जे लाइ जॾहिं ही कुरान पाक ख़त्म कंदो त उनखे अर्ज़ कंदो त तो कुरान जो ख़त्म कयो आहे, ही तुंहिंजे क़बूलियत जो मौक़ो आहे, तूं अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरंदे, आऊं बि तोसां गॾु दुआ घुरां थो तां त मूंखे बि अल्लाह सां क़बूल करे। हज़रत उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु कुरान पाक जी तिलावत पंहिंजे घर में कंदा, जॾहिं कुरान पाक जो ख़त्म फरमाईंदा पंहिंजे घर जे सभिनी भातियुनि खे जमा कंदा हुआ त मूं कुरान पाक ख़त्म कयो त गॾिजी दुआ घुरूं क़बूलियत जो मौक़ो त ही क़बूलियत जूं घणियूं आहिनि, क़बूलियत जा मौक़ा आहिनि, हे अल्लाह जे तरफ़ां बहाना आहिनि। इन्हनि बहाननि जे ज़रिए असां अल्लाह जी ज़ात खे राज़ी करण जी कोशिश कयूं ऐं इन क़बूलियत जे मौक़े ते तमामु सुठी नियत खणी असां हितां खां उथंदासीं, नियत कामिल सची नियत सां जेकॾहिं उथंदासीं त इंशाअल्लाह ताला हे असांजी क़बूलियत जूं घड़ियूं दुनिया आख़िरत में असांजे इज़त ऐं असांजे अल्लाह तबारक व तआला जे रज़ा जे सबब बणिबो इंशाअल्लाह ताला। अल्लाह तबारक व तआला असां सभिनी मुसलमाननि खे कुरान सां मुहब्बत ऐं कुरान जो क़द्र करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं जेसिताईं ज़िंदा रखे इस्लाम ते ज़िंदा रखे ऐं जॾहिं ख़ात्मो करे त ईमान सां ख़ात्मो बिल ख़ैर फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।